सिंधी वसंतनि ते बेरा टाउन जे कब्ज़नि ख़िलाफ़ सिंधी ادبي संगत पारां मुख़्तलिफ़ शहरन में रैलियूं कढी एहतजाजी मुज़ाहरा कया विया। हैदराबाद में सिंधी ادبي संगत पारां अहमद सोलंकी, डॉक्टर नियाज़ कालाणी, ताज जोयो, इरफान अमलहा, अमर सिंधु ऐं ॿियनि जी अॻवानी में ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। सखर में बेहरा टाउन जे ज़ुल्म ख़िलाफ़ सास सखर ऐं सिटी पारां अयाज़ गुल, ममताज़ बुखारी, डॉक्टर ख़ादिम मंगी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरे में सचल भट्टी, अवामी तहरीक जे हैदर शाह, मेहराण सुमरो, सखर समाजी अदबी फोरम जे इरशाद पीरज़ादे, मजीद नवाज़ मुगल, जिसम जे दिलबर भुट्टो, SUP जे लतीफ़ खोसो, सिविल सोसाइटी जे सत्तार ज़ंगेजो समेत अदीबन, सियासी समाजी अॻवाननि, कारकुननि ऐं साझा वंदनि वॾनि में शिरकत कई। उडेरो लाल में एहसास मीरल सहतो, हाजी गुलाम हैदर खास के लिए आजिज छुट्टो, एजाज बुरड़ो, जुहेब बुरड़ो, मंजूर उमरानी, शीरल सोलंकी पारां एहतजाज कयो वियो। शहदादपुर में सास जे सेक्रेटरी अब्दुल्ला चांडियो, नियाज़ जानी ॾेथो, ख़ादिम लाखो, असलम आज़ाद खास के लिए ॿियनि जी अॻवानी में लतीफ़ पार्क खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। इन खां सवाइ मेपो ख़ास, तलहार, खैरपुर, जैकमाबाद, नबीसर, कंबर, खिपरो, वाई बांधी, सीता रोड ऐं नवाब वली मोहम्मद समेत नंढनि वॾनि शहरनि में सिंधी ادبي संगत पारां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया।